नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां दर्स पुलिस थाणे जे हद ॻोठ मौलवी ॾिनो जे रवासी ॿिनि भाइरनि गुलाम हुसैन उर्फ़ मिस्कीन हिलियो ऐं अब्दुल लतीफ़ हिते सख़्त एहतजाज कंदे साफ़िन खे दाईंदे ॿुधाए त 4 ॾींहं अॻु सेवन शरीफ़ पुलिस जो SHO वॾी पुलिस नफ़री साण करे रात जे अंधेरे में असांजे घरनि में दाख़िल थी औरतुनि मासूम ॿारनि ते इंसानियत सोज़ तशद्दुद करे तज़लील करे असांजे घरनि मां फुर लुट करे असां ॿिन्ही भाइरनि गुलाम हुसैन उर्फ़ मिस्कीन ऐं अब्दुल लतीफ़ खे खभे खणी वई असांखे थाणे में लाॻीतो टार्चर कयो। सेवन पुलिस असांखे असांजी जॻहियुनि ते चढ़ाई करे गिरफ़्तार करण जो सबबु ॿुधाईंदे चयो आहे त अली सैतो हिकु छोकिरी खणी वियो आहे जंहिंजी ॻोल्हा था करियूं। गुलाम हुसैन उर्फ़ मिस्कीन ऐं अब्दुल लतीफ़ ॿुधायो आहे त अली सैतो असांजो सालो आहे पर अली सैतो असांजे वेझड़ाइप में न आहे। असांखे कंहिं छोकिरी जी अगवा जी ख़बर न आहे। हिन डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जामशोरो IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त सेवन पुलिस खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।